हिकिड़ो बादशाह जंहिंखे औलाद थींदो ई कोन हो, घणनि पीरनि फ़क़ीर पुछा कयईं पर किथां को ॾसु कोन मिलियुसि जो हुनखे औलाद थी पवे। नेठि औलाद जी घणी ग़लती में बादशाह पंहिंजो समूरो कमकार वज़ीर जे हवाले करे पाण शहर छॾे हिकिड़े टेवाटे ते ऊंधी मंझी करे वञी सुम्ही पियो। उन जी टेवाटे वारी गस तां घणो करे फ़क़ीरनि जा लंघ हूंदा। हिकिड़ो ॾींहुं ख़ुदा जो थियो त हिकिड़ो टोलो सामी फ़क़ीरनि जो उतां लांघो थियो। ॿिया सभु फ़क़ीर बादशाह तां उरांगींदा हलिया विया, पर उन्हनि में हिकिड़ो वॾी ॼमार जो पोड़ो फ़क़ीर हो। उहो जॾहिं बादशाह जे वेझो आयो त हुनखे उरांघण खेसि तमामु ॾुखियो लॻो ऐं बादशाह खे चयईं त ख़ुदा जा बंदा उथी जाइ ॾे तां लंघी वञा। बादशाह जवाबु ॾिनो त फ़क़ीर जीअं ॿिया माण्हू लंघी विया आहिनि तीअं तूं बि लंघी हलियो वञ। फ़क़ीर चयो त बाबा मूं पंहिंजी सॼी ॼमार में माकोड़ी बि न उरांघी आहे, सो तूं इंसान खे कीअं उरांघियां। उथी जाइ ॾे बादशाह को बि जवाबु कोन ॾिनो ऐं माठ में सुम्ही रहियो। फ़क़ीर दिलि में सोचियो त ज़रूरु हिन खे का वॾी ॻणती आहे जंहिं करे हीउ माण्हू टेवाटो वसाए ऊंधी मंझी करे हिते पियो आहे। फ़क़ीर साम्हूं अची चयो, बचा तोखे का तकलीफ़ आहे त मूंखे खोले ॿुधाए, मन तुंहिंजी का मदद करे सघां। बादशाह फ़क़ीर जा उहे लफ़्ज़ ॿुधी जवाबु ॾिनो, फ़क़ीर साईं अलाह ॾिनो मूं वटि सभु कुझु आहे, फ़क़ति औलाद जो प्यासी आहियां। जंहिंजे फ़िक्र में अहिड़ा हाल थिया त फ़क़ीर उहा ॻाल्हि ॿुधी चयो, बाबा औलाद ख़ुदा पाक जे हथ में आहे, उनखे सभु ताक़त आहे, पर हाणे आउं बि उन जी साईं जे दर ते वञी सची दिलि सां तुंहिंजे हक़ में दुआ पनाह उहो मालिक कंदो त तोखे पुटु थींदो। तूं हिते टेवाटो छॾे मोटी वञ, ख़ुदा ते भरोसो रख, पर ॻाल्हि हिकिड़ी यादि रखिजे, जे तोखे औलाद थियो त माल मिल्कियत बादशाही सभु तोखां वेंदी हली ऐं तूं दुनिया जी तमामु घणियुनि तकलीफ़ुनि में अची वेंदे। बादशाह उहो ॿुधी फ़क़ीर खे चयो त साईं औलाद तमामु प्यारी शइ आहे, उन तां जान माल सभु क़ुर्बान थियो त हिकिड़ी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पोइ फ़क़ीर हुनखे दुआऊं कंदे पंहिंजी वाट ते वठी हलियो वियो ऐं फ़क़ीर बादशाह जे दिलासे ते पंहिंजे रब ते भरोसो रखी पंहिंजी मौलात में मोटी आयो। ख़ुदा जी कुदरत सां थोरनि घणनि ॾींहंनि बादशाह घर में उमेदवारी थी। 10 महीने खीर सां पुट जा मुबारक जा आवाज़ उथी विया सॼी मौलात में, बल्कि सॼे शहर में ख़ुशियूं थी वियूं। वीचारो बादशाह जंहिंखे औलाद मिलणु उमेदु कान हुई, सो ॾिसो त ख़ुशीअ खां कपिड़नि में न पियो मापे। पंहिंजे माण्हुनि खे हुकुम कई त खज़ाने जा दर खोले छॾियो, ग़रीब गुरबो खूब वरसायो, खेर खेरातियूं करियो, मिसकिननि मोहताजनि खे खूब खारायो। हुकुम जी देरि हुई, सभु कम शुरू थी विया। उहा लुट के ॾींहं पई हली, पर आख़िर खज़ानो खुटी वियो। बादशाह खुटल फ़क़ीर जो भंजी वियो। वज़ीरनि नौकरनि जॾहिं बादशाह खे अहिड़ी हालत में ॾिठो, तॾहिं हुकूमत जूं आॻूं पंहिंजे हथ करे बादशाह ऐं राणीअ खे शहर मां लोधी कढी छॾियऊं। दुनिया जो दस्तूर आहे त बादशाह हुजे या अमीर, सभु को बीठे जो आहे। ग़रीब जो ख़ुदा खां सवाइ ॿियो को बि साथी कोन्हे। सो वीचारे बादशाह पंहिंजो राणी ऐं मासूम शहज़ादे समेत शहर छॾे खणी जंग जो रस्तो वरितो। बादशाह पुट जी ख़ुशी में न रुगो बादशाही खज़ानो लुटायो, पर शहर जे वॾनि शाहूकारनि खां बि को घणो कर्ज़ु खंयो ऐं उन्हनि खे जॾहिं ख़बर पई त बादशाह खां तख़्त छॾाए वज़ीर हुकूमत पंहिंजे हथ में कई आहे, उन खेसि शहर खां ॿाहिरि वञण जो हुकुम मिलियो आहे, तॾहिं ॿियनि थोरे कर्ज़ वारनि खणी माठ कई, पर हिकिड़ो शाहूकार जो सौदागर हो, सो पंहिंजो कर्ज़ु उगारणु ज़रूरी ॼाणे बादशाह जी ॻोल्हा लाइ पुठियां काहे पियो। ऐं हिकु जंग में वञी हथु कयईंसि, पंहिंजी कर्ज़ु लाहिण चयईंसि त कीअं बि करे मूंखे पंहिंजा पैसा ॾे, पोइ तुंहिंजी ख़ुशी जेॾांहुं वणे तेॾांहुं हली वञ, सवाइ पैसनि वठण जा असुलु कोन चिरंदुसि। बादशाह ॾाढो हैरान थियो, चयईंसि अदा आउं अलाह कोन चयईंसि त अदा आउं अलाह कोन थो, पैसा तुंहिंजा बराबरि आहिनि, पर हिन वक़्तु मूं वटि अलाह जो नालो आहे, ॿिया असीं 3 सिर आहियूं। ख़ुदा चङो वक़्तु कयो त तुंहिंजा पैसा तोखे पहुचाए ॾींदुसि। सौदागर उहा ॻाल्हि क़बूल कई, पर चयईंसि चङो तूं पंहिंजो मासूम पुटु तेसीं मुंहिंजे हवाले कर, जॾहिं पैसा मोटाए ॾींदे तॾहिं पुटु बि मोटाए वठी वञजांइ। बाक़ी जे तूं सम्झी थो त आउं हितां हलियो वञा, सो ख़ाली हथे आउं बि कोन वेंदुसि। बादशाह ॾाढो लाचार थियो ऐं ॿी का वाह न ॾिसी पुटु खणी हुनजे हवाले कयईं, जो वठी सौदागर पंहिंजे घर आयो ऐं होॾां मासूम जा पीउ मां रोअंदा रहिया। दिलि में ख़्यालु कयूं त वरी मन को उहो फ़क़ीर गॾिजी वञे त खांसि दुआ कराए ॿियो पुटु वठूं। घणी ॻोल्हा कयूं, पर उहो फ़क़ीर हथु न आयो न। हाणे हीअ ग़रीब जंग मां काठियूं करे विकिणे पिया पेट पार शुकुर कनि ऐं सब्र सां गुज़ारींदा रहिया। जॾहिं सौदागर नंढड़ो छोकिरो खणी पंहिंजे घर आयो, तॾहिं संदसि ज़ाल खां अहिवालु पुछियो। सौदागर सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। ज़ाल ॿुधंदे तमामु कावड़ में भरिजी वई ऐं मुड़ुस खे चयईं त चङो कमु न कयो आहे, पैसा थींदा आहिनि, कॾहिं न कॾहिं मिली वञनि हा, पर हीउ मासूम बचिड़ो पीउ माउ खां जुदा करणु तोखे मुनासिबु न हो।
जे तुंहिंजो को अहिड़ो बचिड़ो तोखां जेको जुदा करे त तूं हूंद सही सघंदे, तंहिं करे हिकदमि वापसि वरी उन जे हंधि वञी ऐं हीउ ॿारु माउ पीउ जे हवाले करे अचु। सौदागर ज़ाल जी अहिड़ी कयास जहिड़ी ॻाल्हि ॿुधी अलबत दिलि खे थधो कयो ऐं ज़ाल जे चवण ते ॿार खे मोटी जंग में आयो, पर बादशाह खे उते न ॾिठईं। घणी ॻोल्हा फोला कयईं, सॼो ॾींहुं जंग में रोयो पियो, उन जो को बि पतो कोन पियो। लाचार छोकिरो मोटाए पंहिंजे घर खणी आयो ऐं समूरी हक़ीक़त ज़ाल खे करे ॿुधाईं। ज़ाल तमामु सुलछणी ऐं सियाणी हुई, तंहिं ॿार खे खणी पाण वटि रहायो ऐं पंहिंजे औलाद बराबरि ॼाणे निपाइण लॻियसि। सौदागर खे हिकु पुटु हो, सो बि नंढड़ो हो। हाणे ॿिन्ही ॿारनि जी निपाइण जो कमु सौदागर जी ज़ाल करणु लॻी ऐं दिलि सां ॿिन्ही खे हिकु जहिड़ो भाइणु लॻी। होॾां बादशाह ऐं राणीअ पंहिंजो पुटु सौदागर जे हवाले करे सामी फ़क़ीर जे ॻोल्हा में उहो जंग छॾे वञी कंहिं ॿिए हंधि निकिता ऐं पोरियो करे पिया पेट पालींदा हुआ। संदसि पुटु सौदागर जे पुट सां ई निपनियो। जॾहिं कुझु वॾेरो थियो त सौदागर जो पुटु शहज़ादे सां विढ़णु लॻो। सौदागर जी ज़ाल बि ॿ चारि भेरा उहो रंग ॾिठो, सम्झाईं त मुंहिंजो पुटु ॾींघो आहे। उन करे हुन पंहिंजे पुट खे हिकु दाईअ जे हवाले कयो ऐं शहज़ादे खे पाण वटि रहायईं। ॾींहं गुज़रंदे देरि कोन थिया, छोकिरा जॾहिं वॾा थिया तॾहिं पाण में गॾिजी रांदि रूंद कंदा हुआ ऐं स्कूल में गॾिजी ईंदा वेंदा हुआ। सौदागर जे पुट खे दाईअ ॿुधाए छॾियो हो त हीउ छोकिरो को तुंहिंजो सॻो भाउ कोन्हे, पर उहो छोकिरो तुंहिंजे पीउ जो ख़रीद थियल आहे, बानो आहे। हिकिड़े भेरे जॾहिं ॿई ॼणा रांदि कंदे चए पाण में अटकिया विढ़ंदे, सौदागर जे पुटु हुनखे चए थो तूं असांजो ग़ुलाम आहीं, उन करे वधीक तकड़ि न कर। शहज़ादो उहे अखर ॿुधंदो ॾाढो ॾुखारो थी माउ वटि आयो ऐं अची चयईंसि त मां अधो चवे थो त तूं असांजो ज़र ख़रीद बानो आहीं, छा इहो सच आहे? सौदागर जी ज़ाल चयसि अबा न, इहो सभु कूड़ आहे, तूं भाणे जी ॻाल्हि खे छॾे ॾे। उन जे खां पोइ शहज़ादो सौदागर जे पुट जी ॻाल्हि ते को बि एतबार कोन कंदो हो। सौदागर जो पुटु तमामु हरकती हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं डोड़ंदे वञी किरियो ऐं अखि में काठी लॻसि, जंहिं करे हिकिड़ी अखि शहज़ादे सां पवंदी कान हुयसि, पर संदसि माउ हुननि खे परचाए हिकु करे छॾींदी हुई, तंहिं करे अलबत पाण में ठही पवंदा हलंदा हुआ। आख़िर अचे जवानीअ के पोता ॿई गॾिजी शिकार कंदा हुआ ऐं गॾिजी घुमंदा फिरंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं ॿई ॼणा शिकार था मोटिया अचे हिकु नदीअ जे किनारे ते सैर करणु लॻा। एतिरे में परियां पाणीअ में हिकु चिमकंदड़ शेल उड़ंदी ॾिसण में नज़र आयनि। नौकर खे हुकुम कयूं त यकदमि उहा शइ पाणीअ खां ॿाहिरि कढी अचे। नौकर यकदमि पाणीअ में घिड़ी जुतीअ जो हिकु सोनो पादर कढी खणी आयो। सौदागर जो पुटु पादर ॾिसी चयो त हीउ ॻरी क़ीमत वारो कहिड़ो न सुठो पादर आहे, हिन जो पाईंदड़ त अलाए छा हूंदो। बसि पोइ उन जी जुती पाईंदड़ नाज़िननि खे परपुठ आशिक़ थी पियो, पादर खे चुमी मथसि ऊंधो थी करे किरी पियो। शहज़ादे हुनखे उथारियो, पर हीउ उथे छो थो, न कंहिंजी ॻाल्हि ॿुधे न सुणी, ऐं मतिलबु त इश्क में अड़िजी वियो ऐं साञे खां निकिरी वियो। उहा पई दांह पवेसि त शादी कंदुसि उन जे सोने पादर वारी औरत सां। आख़िर शहज़ादो दिलासो ॾिनोसि त हिकर तूं घर हल, बाक़ी अंजाम थो करियां त ज़रूरु उन जी ज़ाल जी ॻोल्हा फोला करे तोखे परणाईंदुसि। तॾहिं मस सौदागर जो पुटु साण गॾिजी घर आयो। शहज़ादो पंहिंजे भाइरे जी उहा हालत ॾिसी ॾाढो परेशान थी वियो। यकदमि सामान सड़ो तयारु करे ॿियो माल खणी सौदागर पंहिंजी शहज़ादा हाकारी थी उथी सफ़र ते हलियो। उन जी साॻी नदीअ जो किनारो वठी रोज़ानो थियो त उन जी सोने पादर वारी ज़ाल जो को पतो मिले। कंहिं ॾींहं जी मुसाफ़िरी खां पोइ हिकिड़े हंधि अचे पोइ ॾिसे त नदीअ जे कप ते हिकिड़ो आलीशान मौलात बीठल आहे। शहज़ादी दिलि में सोचियो त शायदि उन जी मौलात में ई उहा शहज़ादी हुजे जंहिंजो पादर नदीअ में किरी पियो हुजे, जो लुणंदो असांखे हथु आयो आहे। शहज़ादो जहाज़ जो लंगर हणी वेही रहियो ऐं ख़्यालु कयईं त जांच करे पोइ अॻिते वञूं। ॾिठईं त नदीअ जे कप ते घणियूं ज़ालूं पाणी भरणु अची वयूं, पर मर्द माण्हू को बि तड़ ते कोन थो अचे। सम्झाईं त शायदि मौलात वेझो आहे, उन जे करे मर्द माण्हू खे तड़ ते अचणु वञण जी मना आहे। हाणे आउं कीअं हक़ीक़त मालूम करियां? आख़िर पाण ज़नानो लिबास पहिरे ठही जुड़ी जहाज़ तां लही कप ते थी वेठो। एतिरे में ॿियूं ज़ालूं पाणी भरण लाइ तड़ ते अची गॾु थियूं। हुनखे नई ज़ाल ॾिसी सुठी सीरत ऐं सुहिणी सूरत पसी अजब खाधो। शहज़ादो हूअं ई सुहिणो वरी जो ज़नानो वेस ढके सींद सुरमो कयो हुअईं त सो हिकार सूंहं वधी वई हुयसि। ज़ालुनि जो हुनखे ॾिसो से बि हुननि जो हुस्न ॾिसी हैरान थी वयूं ऐं हुनजो ॻाल्हाइण लाइ वेझो आयूं। उन जी हिकिड़ी पोड़ी ज़ाल खां पुछियो, अमा तूं केरु आहीं, किथां आई आहीं, असांखे पंहिंजो हाल अहिवाल त ॿुधाए। शहज़ादी खिली जवाबु ॾिनसि, नानी आऊं परदेस न ॾोराई ॾेह जो वेठल आहियां।
जी वेठल आहियां। हीउ जहाज़ माल जो भराए वापारु करण लाइ निकिती आहियां। 2-3 ॾींहं रही वरी जहाज़ ते ॿिए पासे हली वेंदसि। पर नानी हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधाए, पर ही परियां जेको मौलाद बीठो आहे उन में केरु थो रहे। पोड़ी चयोसि, अम्मा इहो मौलाद मुल्क जे बादशाह जी धीउ जो आहे, जा पीउ सां होॾ ॿधी धार मौलाद ठाराए अची रही आहे। मौलाद जे चइनी तरफ़नि खां पहिरीं माण्हू जो ऐं पोइ शींहं जो पहिरो रखायो अथसि ऐं उहो शर्त रखियो अथसि जेको माण्हूअ जे सभु पहिरा लंघी मोताईं पहुचंदो उहो मुड़ुसु कंदसि। उन जे अहवाल खां पोइ ज़ालूं बि पाणी भरे सभु का पंहिंजे घर रवानी थी ऐं शहज़ादो बि जहाज़ ते मोटी आयो। ज़नानो वेस लाइ मर्दानो वेस ढके वेही वीचार करणु लॻो। राति खेर जी गुज़री सुबुह जो थियो त शहज़ादो पाण सां अहिड़ो कारीगर ऐं होशियारु वाढो मिले जो कुल ते काठ जो को घोड़ो ठाहे ॾे जंहिं में अंदरि माण्हूअ जो वेहण जी जाइ बि हुजे ऐं कलूं बि अहिड़ियूं रखी ॾे जो काठ जी घोड़े खां हलणु चलणु नचणु टुपणु ऐं खिलण जो कमु कलनि जे आधार ते वठी सघिजे। पोइ उन्हनि मौलात में राणीअ वटि पंहिंजी पहुचणु शायदि सवलो थी पवंदो। उन जे शहर में घणी ॻोल्हा करण सां हिकिड़ो वाढो हथु आयुसि जंहिंखे काठ जो घोड़े ठाहिण जी ॾाए। चईं वाढो हो तमामु कारीगर, तंहिं चयुसि त हाज़िर साईं, पर 1000 रुपया वठिबा। घोड़ो छो न ठाहे ॾींदुसि। शहज़ादे क़बूल कयो। 2 ॾींहंनि खां पोइ वाढो आलीशान घोड़ो तयारु करे खणी आयो। शहज़ादे खे ॾाढो पसंदि आयो ऐं खेसि 1000 रुपया ॾेई ख़ुशि करे रोज़ रवानो कयईं। शहज़ादो पाण उन घोड़े अंदरि थी वेठो ऐं नौकरनि खे सम्झायईं त अवी घोड़े खे हुकुम कयो त घोड़ा उथ, बीह, नच, हल, खिल, त घोड़ो बि ईअं कंदो रहंदो। जॾहिं शहज़ादो सॼो कमु घोड़े जो सिखी वियो ऐं नौकर बि सम्झी विया त सॼे शहर में पड़ो घुमाईं त सुभाणे काठ जो घोड़ो शाही बाज़ार में अजीब अजीब खेल ॾेखारींदो। ॿिए ॾींहुं शहर जा माण्हू मुक़ररु वक़्त ते शाही बाज़ार में अची गॾु थिया। काठ जो घोड़ो शहज़ादी समेत नौकर खणी उते आया। शहज़ादो लिक छप में घोड़े अंदरि वेही रहियो। हिन नौकर घोड़े खे हुकुम कयो त अहिड़े काठ जा घोड़ा उथी सिधो बीह। घोड़ो यकदमि सिधो थी बीह रहियो। वरी चयईंसि घोड़ा हल चल, त घोड़ो हलणु लॻो। वरी हुकुम थियो त घोड़ा नाच कर, घोड़ो रांदि कर। घोड़े सभु कुझु करे ॾेखारियईं। माण्हुनि जूं अखियूं चरख़ थी वियूं, वाह वाह जा आवाज़ थियणु लॻा। आख़िर खेल पूरो थियो। सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे घस सां विया। नौकरनि घोड़ो खणी पंहिंजी जाइ ते आया। वरी ॿिए ॾींहुं आम पड़ो आयो त सुभाणे सुबुह जो फलाणे वक़्त ते शहर जे हिकु वॾे मैदान में घोड़ो जूं रांदियूं ॾेखारियूं वेंदियूं। जंहिंखे ॾिसणो हुजे सो अचे। सो शहर जो किन माण्हुनि त अॻे ई तमाशो ॾिठो, तिन ॿियनि खे ॿुधाए त घोड़ो वाह जा कम ॾेखारे थो। सो तमामु घणा माण्हू पंहिंजा कमकारियूं छॾे हट बंदि करे बि घोड़े जूं रांदियूं ॾिसणु आया। सॼो मैदान माण्हुनि सां भरिजी वियो त घोड़े पंहिंजूं रांदियूं शुरू कयूं जे माण्हुनि खे ॾाढियूं वणियूं। को चए त हथ जी चालाकी आहे, को चए त जादू आहे, मतिलबु को माना कहिड़ी ॻाल्हि को कहिड़ी ॻाल्हि। खेल पूरो थियो त वरी बि सभु को पंहिंजे घर राही थियो। शहज़ादो घोड़े समेत पंहिंजी जाइ ते अची आरामी थियो। घोड़े जी रांदियुनि जी ॻाल्हि सॼे शहर में घर घर में मशहूरु थी वई। आख़िरकार ॻाल्हि शहज़ादीअ जे कन ते बि वञी पई। पंहिंजे बानियुनि खां पुछियईं त जिन चयसि त हा साइण। घोड़े जी हाक सॼे शहर में आई। ॿुधी आयूं त ॾाढा सुठा कम थो ॾेखारे। शहज़ादी पहिरीं त माठ में अची वई, पर पोइ दिलि न रहियसि। बानी खे चयईं त बानी खे वञी चओ त उहो घोड़े जी रांदियूं ॾिसण जो मूंखे बि घणी सिक थी पई आहे। महिरबानी करे उन्हनि खे हुकुम करियो त मूंखे बि अची काठ जी घोड़े जूं रांदियूं ॾेखारनि। बानी यकदमि बादशाह वटि हाज़िर थी अर्ज़ु कयो त बादशाह सलामत। शहज़ादीअ जो ई ख़्यालु आहे। बादशाह घोड़े वारनि खे नौकरनि जे हथां चवाए मोकिलियो त अॼु राति काठ जे घोड़े जूं रांदियूं मुंहिंजी शहज़ादी ॾिसंदी। यकदमि वञी उते हाज़िर थियो। राति जी घोड़े वारा घोड़ो तयारु करे उन में शहज़ादी खे ॿाहिरि घोड़ो अंदरि मौलात में मोकिले। ॿिया सभु माण्हू ॿाहिरि वेही रहिया। घणो अंदरि पहुचंदे ई पट ते किरी पियो। घोड़ो अंदरि पहुचंदे ई पट ते किरी पियो। शहज़ादी घोड़े खे ॾिसण लाइ वञी उथी आई। उते यकदमि शहज़ादो घोड़े अंदरां निकिरी ॿाहिरि आयो। शहज़ादी हैरान थी वई ऐं हीउ छा। वरी शहज़ादो बि हो सुहिणो सो अखियूं अखियुनि में खुपी वई आहिनि। शहज़ादी चयसि ए नाज़नीन, कंहिं बि नमूने सां आख़िर तूं अॻियां पहुची वहीं। तुंहिंजो शर्त भॻो, हाणे तूं मुंहिंजी खटियल बाज़ी आहीं। शहज़ादी उहा ॻाल्हि क़बूल कई ऐं पंहिंजे पीउ खे चवाए मोकिलियईं त मूं पंहिंजो वर हथु कयो आहे। जल्द शादीअ जो बंदोबस्तु कयो वञे। बादशाह उहा अहवालु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। शादीअ जो इंतज़ाम करण लाइ हुकुम कयईं। ॿियो ॾाढी धामी धूम सां शादी थी गुज़री। शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में कुर्ब मोहबत सां सॼो ॾींहुं गुज़ारींदा हुआ। फ़क़ति राति जो
जॾहिं पलंग ते सुम्हंदा हुआ त शहज़ादो विच में तरार रखी पंहिंजो पासो वठी सुम्ही रहंदो हो। शहज़ादीअ खे अजीब लॻंदो हो त हेॾी मुहबत हूंदे बि तलवार रखी मूंखां परे गुज़ारे थो, उनजी छा सबबु आहे। आख़िर हिकु राति शहज़ादी उन जो सबबु पुछे त महिरबानी करे ॿुधायोमि त तव्हीं ईअं छो था करियो ऐं उन में कहिड़ो मतिलबु रखियलु आहे। शहज़ादे चयुसि त ॿियो को बि मतिलबु कोन्हे, ॻाल्हि हीअ आहे त पोइ सौदागर जे पुट जी सॼी फेराइती ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त उनजे करे तूं मूं वटि अमानत ऐं अमानत में ख़यानत करणु इंसानियत कान्हे। शहज़ादीअ ॿुधी भाउ थी वई ऐं चयईंसि ए शहज़ादा, मूं तोसां लाऊं लधियूं आहिनि, तूं तुंहिंजी आहियां ऐं हमेशह तुंहिंजी रहंदसि, ॿिए कंहिंखे आऊं कोन सुञाण कान थी। त उहो छा थो चई, पर शहज़ादो पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु रहियो। शहज़ादी हुनजी हेॾी शराफ़त ॾिसी वधीक मुहबत में क़ाबू थी वई। शहज़ादी जी पीउ बादशाह जी पंहिंजी ज़ेर हुकूमत जूं वाॻूं खणी नाठीअ जे हवाले कयूं। हाणे शहज़ादो पंहिंजी सोहरे जे बादशाही हलाइणु लॻो। थोरे घणे ॾींहं शहज़ादो पंहिंजे अंजाम पारण लाइ पंहिंजे ॻोठु वञण जूं तयारियूं करणु लॻो। बादशाह खां मोकल वरितईं। बादशाह छॾण जी न पियो करेसि, पर आख़िर इजाज़त ॾिनई। शहज़ादे पंहिंजी हिकु साहेड़ी बि पाण सां वठी हलण लाइ संभराए शहज़ादीअ खे ॿुधायईं त हीअ असुलु मुंहिंजी ख़ासि बानी हुई, मगर मूं सां वफ़ादार रही, उनजे करे मूंखे पंहिंजी साहेड़ी करे रखियो आहे ऐं पंहिंजी हाल मुहरम थी रही आहे। ऐं हिन खे बि पाण सां ज़रूरु वठी हलंदुसि। शहज़ादे चयो त मूंखे कहिड़ो एतिराज़ु आहे, भली वठी हलींसि। पोइ हीअ सभु मोकल उते हलिया। वात ते शहज़ादनि खां सचो सचो हाल पुछंदे चयो त भलाई करे मूंखां कुझु बि मन कीन लिकाए, तूं केरु आहीं ऐं तुंहिंजो असुलु वतन कहिड़ो आहे। शहज़ादे पंहिंजो समूरो हाल सचो सचो अवल खां आख़िर ताईं ॿुधायो ऐं चयईं त शहज़ादी, राति जे ॾींहुं दिलि में उहो फ़िक्रु अथमि त मुंहिंजा पीउ मां ख़बर न आहे त जेरा आहिनि या मरी विया, जंग में अलाए जे किथे रुलंदा हूंदा, पेट भरे खाईंदा हूंदा या न। ईअं चवंदे शहज़ादे खे अखियुनि मां लुक किरी पिया। शहज़ादीअ खे हुनजी हालत ते क़यास थियो ऐं खेसि दिलासो ॾिनई त तूं फ़िक्रु न कर, ख़ुदा मालिक आहे, विछड़ियल हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदाई। इहो हिकु ॿिए खे दिलासा ॾींदा रहिया। थोरनि ॾींहंनि खां पोइ जहाज़ अचे शहज़ादे जे शहर में पहुतो। शहज़ादे यकदमि सौदागर जे पुट खे नियापो कयो त असीं अची विया आहियूं ऐं उहा सोन वारी ज़ाल बि पाण सां आंदी अथमि। सौदागर जे पुट जो एतिरो वक़्तु ग़म में ग़रक़ थियो पियो हो, सो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं दोलनि धामनि सां ॼञ करे शहज़ादे जे परणिजण जा आयो। तेसिताईं शहज़ादी छा कयो जो पंहिंजी साहेड़ी खे आलीशान वॻो ढकाए ॻे गठा पाराए कुंवार करे विहारियो ऐं पाण बानीअ जो वेस करे ढके वेही रही। सो सौदागर ज़ादो ॼञ सूदो आयो। शहज़ादी शादी जो ख़ैर सां गुज़री। घोटु कुंवार घर वठी करे घर पहुतो। शहज़ादी जा हींअर बानीअ जे वेस में हुई, तंहिं करे शहज़ादी खां वापसि पंहिंजी मुल्क वञण लाइ मोकल घुरी। हुन ख़ुशीअ सां मोकल त ॾिनी, पर दिलि ॾाढी ॾुख में भरियलु हुयसि। उहो ई पिए ख़्यालु आयुसि त आऊं अकेली रहिजी वियसि। हलंदे महिल बानीअ दिलासो ॾिनोसि, चयईं त शहज़ादा, फ़िक्रु न कजे, धणी साईं तुंहिंजा विछड़ियल दिलि वारा ज़रूरु मिलाईंदो, तोकल अलाह जो न छॾ। ईअं चई बानीअ मोकिलायो। जहाज़ लंगर कयूं, सड़ सवां थिया ऐं जहाज़ वेंदो रहियो। शहज़ादो ॾुख में अखियुनि मां ॻोढ़ा ॻणींदो सौदागर जे घर आयो ऐं अची नकली माउ सां मिलियो ऐं खेसि पंहिंजी शादीअ जो मुबारकूं ॾिनई। माण्हू घणो ख़ुशि थियो ऐं खेसि भाकुर पाए चयईं त पुट, हीअ तुंहिंजा पोरिया आहिनि, तो हेॾी तकलीफ़ वठी भाउ जो दुख दूरि कयो आहे। शहज़ादी खे पक रही त शहज़ादी त मूं हथनि सां सौदागर जे पुट खे आणे ॾिनी आहे। हिकिड़ो उहो सूरु, ॿियो अचे माउ पीउ यादि पियुसि, सो कुझु बि मथो न लॻुसि। ऊंधो मुंहुं करे जिते अचो उते ई घणो सुम्ही रहियो। शहज़ादी जहाज़ हाकारे अॻु भरो थी विच ते ख़्यालु आयुसि त पहिरीं शहज़ादीअ जी माउ पीउ जी ॻोल्हा करे हथु करियां, पोइ ॿी ॻाल्हि मोटी वञण जो मुंहुं कहिड़ो वास्तो आहे। सो जहाज़ खे जंगल जे भरिसां लंगर आणे पाण मर्दानो वेस करे निकिती जंग ॻोल्हण। आख़िर रुलंदे हंधि पहुती ॾिठईं त ज़ाल ऐं मुड़ुसु ॿ ॼणा काठियूं करे रहिया आहिनि। मुंहुं मांडे में बि आहिनि मोचारा, ॿियो ग़रीब, पर ज़ाल जी शिकिल शहज़ादे सां पई मिले। जो शक पियसि त मतां उहे संदसि पीउ माउ न हुजनि। वधी उन्हनि वटि आई, हुननि खां हाल पुछणु लॻी, मगर हुननि हाल ॿुधाइण खां नटाए फ़क़ति एतिरो चयूं त बाबा, असीं असुलु अहिड़ा ई जंग जा राहगू आहियूं ऐं असुलु कम ई काठियूं करणु आहे। पर शहज़ादीअ खे हुननि जी हीणे आवाज़ मां ईअं मालूम थियो त पक आहिनि त ही। सो हुननि खे दावत ॾेई पाण वटि रहण लाइ चयईं। हुन उहा ॻाल्हि क़बूलु न कई। चयऊं, बाबा, तोखे रब साईं सलामत रखे, असीं ग़रीब आहियूं, दावत
खाईंदा अमीर माण्हू असांखे माफ़ी ॾे। शहज़ादी खे हुननि जी ॻाल्हाइण सां मां बिल्कुलु ख़ातिरी थी त जंग जा माण्हू अहिड़ी गुफ़्तगू न करे सघंदा। हुननि जो ॻाल्हाइण इहे अमीराणो थो ॿुधिजे, सो पक ॼाणे हुननि खे मेड़ूं मितूं करे ख़ुदा करण जी दावत क़बूलु कराए पाण सां वठी जहाज़ ते आई ऐं उम्दा उम्दा ताम तयारु कराए खेनि खाराए पीआरे ॾाढो ख़ुशि थी। खाइण महिल ॿिन्ही ज़ाल मुड़ुस हिक ॿिए ॾे निहारे अखियुनि मां लुड़क पिए वाया पंहिंजे गुज़िरियल वक़्त खे ऐं हलंदड़ वक़्त खे यादि करे रुनाऊं त ख़ुदा जो शुक्र बि कयूं। शहज़ादी लिखी उहो रंग पिए ॾिठो। शहज़ादी राति थी त हुननि खे दिलासो ॾेई चयईं त बाबा मूं वटि ख़ुदा जो ॾिनो सभु कुझु आहे, ऐं ग़रीब अचे पोड़ा थिया आहियो, मुंहिंजे दिलि खे बि तव्हीं वणी विया आहियो, तंहिं करे हाणे बाक़ी हयाती जा ॾींहं मूं सां गॾिजी गुज़ारे। मूंखां जेका ख़िदमत थी सघंदी सा अव्हां जे लाइ पंहिंजे सिर कंदसि। मूंखे बि पंहिंजो पुटु करे ॼाणियो। हुननि जॾहिं हुनजी अहिड़ी हुब ॾिठी तॾहिं उहा ॻाल्हि क़बूलु करे वठसि। रहण लॻा ऐं ख़ुशि गुज़ारण लॻा। 2-4 ॾींहं गुज़रिया त शहज़ादी हुननि खे रिझाइण संदसि सचो सचो हाल पुछियो। हुननि बि हाणे हुननि खां लिकाइण मुनासिबु न थे जातो अवल खां आख़िर ताईं पंहिंजो सॼो हाल करे ॿुधायूं। शहज़ादी ॿुधी ॾाढो ख़ुशी थी धणीअ जा शुकराना कयईं त जंहिं कम जे लाइ ॻोल्हायसि उन में कामयाबु थियसि। शहज़ादी हेतिरे वक़्तु मर्दानो फ़क़ीराणो वेस ढकी पई हले ऐं पई पाण खे लिकाईं। हुननि पोड़नि जी ख़िदमत कयईं। पोड़ा हुननि जो राज़ ॿुधी न थे सघिया त जहाज़ कंहिंजो आहे ऐं उन ते हुन फ़क़ीर कहिड़े नमूने गुज़ारे रहियो आहे, पर तॾहिं माठ में रहिया। शहज़ादी दिलि में ख़्यालु कयो त हाणे पोइते वरिजे, शहज़ादी सां मिलिजे सिंदासि, पीउ माउ मिलाइजे ऐं पाण सुञाणाइजे। उहो ख़्यालु करे जहाज़ वारनि नौकरनि खे उते ई छॾे पाण फ़क़ीराणे मर्दाने वेस में ई हुननि पोड़नि खे वठी घुमण जो ख़्यालु सां गस वठी निकिती। मोटी जॾहिं शहर जे वेझो आई तॾहिं पोड़नि अॻिते हलण खां इनकारियो ऐं जे उहो साॻियो मुल्क आहे जो असीं छॾे निकिता हुआसीं, उते मोटी कीअं हलंदासीं। आख़िर फ़क़ीर हुननि खे चए थो भला आउं हिन वण हेठां वेही आराम कयो त आउं शहर मां कुझु खाधे जो सामान आणियां, जो अलबत बुख लॻी अथमि ऐं खाई बि पोइ हलंदासीं। हुननि उहा ॻाल्हि क़बूलु कई। फ़क़ीर शहर मां खाधे पीते जो सामान आंदो। हुननि टिनी ॼणनि नदीअ जे कप ते वेही खाधो पाणी पीतो आराम करण लाइ तरसी वेठा। ठरी त पोइ हलिजे, पर शहज़ादे जे दिलि में रथ ई ॿी हुई त कंहिं बि तरह शहज़ादी सां मिली पाण सुञाणाइजे। उन ई वीचार में वण हेठि ख़्यालु पचाइण लॻी त हाणे छा करणु खपे। शहज़ादो पंहिंजी माउ पीउ जी जुदाई शहज़ादीअ जे हथां वञण जे ॾुख में सदाईं गुमनाम गुज़ारींदो हो। उन ई ॾींहुं हुनखे ख़्यालु थियो त नदीअ ते वञी कुझु रूह रिझाइजे। सो पंहिंजी जान तां उथी नदीअ जे कप ते सैर करणु आयो। अञा उते पहुतो त परियां हिकु वण हेठां माण्हू ॾिठईं। रत खे छिक थींदी आहे, दिलि न रहियसि ऐं रिड़ी उन ई परदेसी माण्हू ॾांहुं आयो। ख़्यालु कयईं त उन सां 2-4 ॻाल्हियूं करे रूह विंदरायां। वेझो आयो त शहज़ादीअ ते यकदमि सुञातुसि। शहज़ादी यकदमि सुञातुसि, पर हुन जा फ़क़ीर जा मुंहंरा ॾिसी दिलि में चयो त ख़ुदा जा अजब रंग आहिनि। फ़क़ीर जा मुंहंरा मुंहिंजी प्यारी शहज़ादीअ सां था मिलनि। ख़ैरु माण्हुनि जहिड़ा घणा आहिनि, पर पुट खे ॾिसी माउ जे रत में अचे शख़्त पैदा थी। हेॾां शहज़ादी खे दिलि में कशिश पैदा थी ऐं हिक ॿिए सां ॻाल्हाइण ऐं हाल अहिवाल पुछणु लॻा। हाल अहिवाल ॾींदे ॻाल्हि सची पधरी थी पई। पंहिंजी रोई हिक ॿिए सां मिलिया। शहज़ादी फ़क़ीराणो वेस मटाए पंहिंजो ज़नानो वेस ढकियो, पोइ वेही समूरो हाल शहज़ादे खे ॿुधायईं। पोड़नि खे ख़बर पई त मार ही फ़क़ीर का ज़ाल हुई, सा बि असांजी नुंहुं ऐं हेॾां वरी पुटु बि मिलियो। से त तमामु ख़ुशि थिया। सभई गॾिजी पंहिंजे जहाज़ ते आया ऐं वठी जहाज़ खे हाकारियो। कुझु ॾींहं जी मुसाफ़िरी करण खां पोइ अचे शहज़ादी जी मुल्क में पहुता। बादशाह पंहिंजी नाठीअ ऐं शहज़ादीअ सां मिली घणो ख़ुशि थियो। पोइ पंहिंजे बादशाही जी सॼी वाॻ शहज़ादे जे हवाले कयईं। खेसि चयईं त अबा हाणे आउं पोड़ो थियो आहियां, भायां थो बाक़ी हयातीअ जा ॾियारा ख़ुदा जी इबादत में रही पूरा करियां। तूं केॾांहुं बि न वञ, हाणे न कर ऐं पंहिंजी हुकूमत खे हिमत सां संभालींदो रह। पोइ बादशाह पंहिंजी नाठीअ जे पीउ सां मुल्क मिली वधीक ख़ुशि थियो। उहो बि ख़ुदा जी इबादत में मशगूल थी विया ऐं औलाद लाइ दुआऊं घुरंदा रहिया। शहज़ादो ऐं शहज़ादी पाण में ॾाढी मुहबत गुज़ारण लॻा। जीअं हुननि विछड़नि खे ख़ुदा पाक मिलायो, तीअं शाल सभिनी जूं नेक उमेदूं धणीअ सां पूरियूं कयूं।